कंबर शदाद कोट जे सिंधड़ी पैनल जा बहादुर अगवानो तव्हांखे मुझो सलाम। काल जंहिं रेफरेंडम जो मीडिया ते असां ऐलान कयो अॼु उहो तव्हां करे ॾेखारियो आहे। कंबर शदाद कोट कंबर शदाद कोट में तव्हां पंहिंजो फ़ैसिलो आईनी दाग में ही हुयासीं, कानूनी दाग में हुयासीं, पर अॼु अखलाकी तौर ते बि तव्हां असांखे हक़ ॾेई छॾियो त तव्हां ई क़यादत आहियो। असांजी क़यादत तजर्बेकार नौजवाननि ते मुश्तमिल ही कॉम्बिनेशन तव्हां सां वाइदो थो करे त हिकु तव्हांजे हक़ूक़ जे लाइ जेकॾहिं हिकु कदम बि पोइ ते वञो त उन ॾींहं ते तव्हां असांखे माना ज़िंदा न सम्झिजो त तव्हांजी क़यादत मरी वई आहे। हिकिड़ो कदम बि तव्हांजे हक़ूक़ पोइ ते न हटंदासीं। काल जेका तव्हांजी साबिक़ा क़यादत हुई उन जेका जिदोजहद कई नौजवाननि उस्तादनि जे लाइ करप्शन के खत्म करने जे लाइ अॼु उन्हीं एम सां अॼु उन्हीं मंशूर सां तव्हांजी क़यादत साम्हूं आई आहे। इंशाअल्लाह ताला तव्हांखे बि इहो ऐलान करणो पवंदो त करप्शन जे नासूर खे ख़त्म करण जे लाइ असां ताउन कयो। तव्हांखे पंहिंजा हक़ूक़ इंशाअल्लाह बेलोस बग़ैर लालच जे मिलंदा। तव्हां ताउन कयो, असां तव्हांजे हक़ूक़ जे लाइ लड़ंदासीं, मरंदासीं, जिदोजहद कंदासीं। काल ताईं मीडिया में पे हलियो त से IBA उस्तादनि जी डेटाबेस 5 पेज जी निपटी आहे। तव्हांजी क़यादत उहा कल तव्हांजी पनो तव्हांजो AG सिंध को वसूल करे वरितो आहे, उहा बि पहुची वई आहे। तव्हांखे ID वठी ॾींदासीं इंशाअल्लाह ताला। न्यू उस्तादनि जूं सप्लीमेंट्री एडिशनल पेरोल सां ID वठंदासीं। पनो बि असां वरितो आहे जेको शाम तव्हां वटि रखंदासीं इंशाअल्लाह। तव्हांजे मरण जीअण असांजे पैनल जो असांजे सथ जो तव्हां सां आहे। तव्हां रुगो असांखे हौसलो ॾियो, बाक़ी असां हर कुर्बानी रत सत पघर वाईंदासीं तव्हांजे लाइ। हिकु दफ़ो ॿीहर मां पंहिंजे सथ समेत तव्हांजो मशकूर आहियां। तव्हां एॾियूं वॾियूं असांखे इज़तूं बख़्शियूं आहिनि।